अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंजा फातिमा वादिसिरा है न्यूमेरान न्यूज़ रुक कई था ख़बरन दा संजूरो यूसी बटूर जे गोठन में बरसात खां पोइ मच्छरनि जो आज़ार वधी वियो। माण्हू तोड़े चौपाल माल अज़ाब में मच्छर मार स्प्रे न थी सघियो। यूसी चेयरमैन जी लापरवाही सबबि इलाइक़े में मच्छरनि जा कटक मौजूद। मच्छरनि जे आज़ार खां तंग अची करे ॻोठाणनि पारां यूसी चेयरमैन बटूर ख़िलाफ़ ॻोठाणे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात खां पोइ मच्छर वधी विया आहिनि। मच्छर मार स्प्रे न करण सबबि असांजो जीअं जंजाल थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था वसीम अकरम चांग खां। जी वसीम आगाह कजो। जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां। तालुका संजोरो यूसी बिटूर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मच्छरनि जो आज़ार वधण सबबि केतिरा ई माण्हुनि में मलेरिया जहिड़ी बीमारी जो ख़दशो। यूसी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जिन में मोहम्मद बचन वसाण, मोहम्मद सुलेमान चांद पठाण मंगरियो, नूरू वसाण जे ॻोठनि जे रोडनि तां बरसाति जो पाणी कढे सफ़ाई कराए मच्छर मार स्प्रे करायो वञे जीअं त इंसाननि सां गॾु चौपायो माल बि साह जो सुख खणी सघे। जी बड़ी महिरबानी। तफ़सीलात जी आगाही लाइ वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमेरान न्यूज़।